नाज़रीन तव्हां अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। सकरन मां लतीफ़ कॉलोनी मां नींगरी खे अगवा करण जी कोशिश कई वई आहे। इलाइक़े वासियुनि ऐं नींगरी जे घर वारनि अगवा कंदड़ जवाबदार खे पकड़े वरितो आहे। सकरन जी लतीफ़ कॉलोनी मां नींगरी खे अगवा करण जी कोशिश कई वई आहे। अहम ख़बर खां आगाह कयूं पिया। इलाइक़े वासियुनि ऐं नींगरीअ जे घर वारनि अगवा कंदड़ जवाबदार खे पकड़े वरितो। मारकुट बाद पुलिस हवाले कयो वियो आहे। अहम ख़बर खां आगाह कयूं पिया। सकरन में लतीफ़ कॉलोनी मां नींगरी खे अगवा करण जी कोशिश कई वई। इलाइक़े वासियुनि ऐं नींगरी जे घर वारनि अगवा कंदड़ जवाबदार खे पकड़े वरितो। मारकुट बाद पुलिस हवाले कयो वियो आहे। सकरन मां अवां खे ख़बर ॿुधाए रहिया आहियूं। लतीफ़ कॉलोनी मां नींगरी खे अगवा जी कोशिश दौरान इलाइक़े वासियुनि ऐं नींगरी जे घर वारनि अगवा कंदड़ जवाबदार खे पकड़े वरितो आहे। मारकुट बाद पुलिस हवाले कयो वियो आहे। सकरन जी लतीफ़ कॉलोनी मां नींगरी खे अगवा करण जी कोशिश कई वई। इलाइक़े वासियुनि ऐं नींगरी जे घर वारनि अगवा कंदड़ जवाबदार खे पकड़े मारकुट बाद पुलिस हवाले करे छॾियो। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। वाक़ियो पेश आयो आहे सकरन जी लतीफ़ कॉलोनी में, जिते नींगरी खे अगवा करण जी कोशिश कई वई। इलाइक़े वासियुनि ऐं नींगरी जे घर वारनि अगवा कंदड़ जवाबदार खे पकड़े वरितो। मारकुट बाद पुलिस हवाले कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। सकरन मां आवाज़ जो रिपोर्टर ग़ुलाम कादिर चांडियो असां सां लाइन ते मौजूदु आहे। ग़ुलाम कादिर, छा तफ़सील आहिनि वाक़िए जे हवाले सां आगाह कजो। सकरण शहर जी लतीफ़ कॉलोनी सोची पाड़े में जवाबदार आमिर खानदादो पारां निंड सुतल सोची बिरादरी जी ॿारड़ी रूपा खे अगवा करण जी कोशिश कई। उन दौरान घर भाती जागीर पिया, जंहिंखां पोइ जवाबदार खे गिरफ़्तार करे सख़्त तशदुद करण खां पोइ सकड़ पुलिस हवाले कयो आहे। जॾहिं उते जे माण्हुनि जो चवणु आहे त हीउ जेको जवाबदार आहे नशो कंदो आहे, नशे वारनि गोरियूं खाइण सबबु हीअ अहिड़े क़िस्म जूं कार्रवाई कंदो रहंदो आहे। जॾहिं त जवाबदार पाण ॾोह जो एतिराफ़ कयो आहे त मूंखे 12 लख एवज़ टारगेट मिलियल हो 3 ॿारनि जे अगवा करण जो, जंहिंखां पोइ मूं हिकिड़ी ॿारड़ी अगवा कई आहे, 2 ॿारड़ा ॿिया अगवा कया। जॾहिं त पुलिस सकरण पुलिस जो चवणु आहे त फिरियादी जे चवण ते संदसि मथां केस दाख़िल कयो वेंदो। ठीकु आहे ग़ुलाम कादिर चांडियो, मुंहिंजी वरी महिरबानी अपडेट करण लाइ।